अस्सलाम वालेकुम। IHS मिशनरी बरतर मुलाज़िम तरफ़ां एहतजाज जो मुज़ाहिरो एहतजाजी मुज़ाहिरो करे बरतर मुलाज़िमन पंहिंजी बहाली जे लाइ मुख़्तसर रैली बि कढी ऐं बहाली लाइ सख़्तु नाराज़बाज़ी कई। अचो तव्हांखे ॾेखारियूं था ऐं संदसि वीचार ॿुधायूं था त छा मसइलो आहे। IHS मुलाज़िमन खे IHS मुलाज़िमन खे IHS मुलाज़िमन खे सिंध हुकूमत पंहिंजे फ़ैसिले ते सिंध हुकूमत पंहिंजे फ़ैसिले ते सिंध हुकूमत पंहिंजे फ़ैसिले ते IHS मुलाज़िमन खे IHS मुलाज़िमन खे मौजूद आहियूं रूरल हेल्थ सेंटर मिशनरी ते, जिते IHS जे मुलाज़िमनि हिकु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हिननि जो चवणु हो त असां जे करे जेको इस्पताल जी कारकर्दगी बहितर थी आहे, केतिरा इंतज़ाम सही हली रहिया हुया ऐं जेको आहे सो असांखे जेको आहे सो ओचितो जेको आहे सो सिंध गवर्नमेंट वापसि वठी छॾियो आहे पाण ॾे ऐं जेको असांखे इहो ओचितो प्रोग्राम ॿुधायो वियो आहे। असां बेरोज़गार थी विया आहियूं ऐं असां जेको आहे सो मुलाज़िमत में लॻल हुयासीं, हाणे जेको असां बेरोज़गार थी विया आहियूं, जंहिंजे करे असांजो ख़ानदान सौगा कृषि सां हलियो वेंदो ऐं महिरबानी करे असांखे जेको आहे सो सिंध गवर्नमेंट में ज़िम कयो वञे या हिन अस्पताल खे जेको आहे सो एच सां जेको आहे सो मुंसलिक कयो वञे। इन जे बारे में छा था चवनि उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं छा पियो। ठीकु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मूं जेसि ताईं ऑब्ज़र्व कयो आहे, विज़िट कयो आहे, चेक कयो आहे, जांच कयो आहे, मॉनिटर कयो आहे, उन में मूं ॾिठो आहे त IHS जा मुलाज़िम या ॿिया जेके मुलाज़िम ख़ासि तौर ते IHS जे मुलाज़िमनि तमामु बहितरीनु कारकर्दगी ॾेखारी आहे, तमामु सुठो कमु कयो आहे। ऐं उन्हनि खे सभिनी खे हुकूमत खे ऐं DG साहिब खे, सेक्रेटरी खे, ॿियनि खे अर्ज़ु थो करियां त हिननि खे बहाल कयो वञे, छो जो हिननि जी ईमानदारी ॾिसंदे हिननि खे बहाल कयो वञे त जीअं अॻिते ई बहितरीनु कमु करे सघनि ऐं माण्हुनि जी ख़िदमत करे सघनि। महिरबानी। जीअं त असां IHS जा मुलाज़िम आहियूं, अचानक जुमे जे ॾींहुं हिकिड़ो लेटर जारी थियो DG जी तरफ़ां त जेको IHS जेको आहे बंदि कई वञे। इन जे करे असीं ॻणती में आहियूं, असीं परेशान आहियूं। बराए महिरबानी सिंध गवर्नमेंट जेको फ़ैसिलो कयो आहे उन फ़ैसिले ते नज़रसानी करे ऐं असांखे बेचैनी आहे मुलाज़िमनि में उहा ख़तमु कई वञे। असां पंहिंजी ड्यूटी सरंजाम ॾेई रहिया ईमानदारी सां, पंचुअली सां, रेग्युलर सां। इन जे करे बराए महिरबानी सिंध गवर्नमेंट सां मुतालबो आहे, सर मुरादली सां मुतालबो आहे त जेको फ़ैसिलो आहे उन ते पंहिंजी नज़रसानी करे IHS मुलाज़िमनि खे बहाल कयो वञे। असांजो सिंध हुकूमत सां मुतालबो आहे त असांजा IHS मुलाज़िमनि खे गवर्नमेंट में ज़िम कयो वञे। ठीकु आहे, असां में जेका बेचैनी जेका अचानक लेटर कढे असां जेका बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे।